एक केबुल जो ताकि भनी आए न हे ॾिसो सॼो सॼो धक्का लठियूं ॾिसो जेको मथे खे धक्का आया अथनि हाजी छा त पाण बि हाणे आहिनि पठान नजीबला पठान जा माण्हू आहिनि जेको असांखे लठियूं धक्को हयो अथनि कागज़ समेत सामान सॼो आहे जेका पाना वग़ैरह सभु कुझु मुंहिंजा खणी आया आहिनि छॾिया अथनि हे फ्रिजूं टोड़े जा सामान भरे पियो बोतलूं धक्का लठियूं ॾिसो जेको मथे खे धक्का आया अथनि हाजी छा त पाण बि हाणे आहिनि पठान नजीबला पठान जा माण्हू आहिनि जेको असांखे लठियूं धक्को हयो अथनि कागज़ समेत छोकिरो बि गुम आहे ख़बर ई न आहे असांखे कहिड़ी ख़बर आहे केबुल जो ताकि भनी आया आहिनि सामान सॼो आल्टू जेका पाना वग़ैरह सभु कुझु मुंहिंजा खणी आया आहिनि अजीर शाह नजीबला पठान जेको आहे इहे खणी आ छोकिरो मुंहिंजो अगवा करे विया आहिनि ख़बर नाहे काॾे आहे छोकिरो नंढो मुंहिंजी दुकान ते हूंदो काॾे काॾे आहे ख़बर नाहे जेका मुंहिंजा पाना उते सोलर प्लेटूं ॾिसो हलो वरी तव्हां ॾिसो सोलर प्लेटूं हाजी इरशाद नजीबला पठान इन्हनि खटियूं भॻियूं सोलर प्लेट इहो खणी आया आहिनि ॿ बैटरियूं खणियूं आहिनि हलो उहो फ्रिज ॾिसो मुंहिंजी दुकान भरियो पियो सामान मां फ्रिजूं बोतलूं उहो सभु कुझु खणी आया आहिनि मज़दूरी कंदा आहियूं पंचनि जो कमु कंदा आहियूं ग़रीब माण्हू ॾिसो पंचर कुटे मिड़ी गुज़र सफ़र कंदा आहियूं पेट जो केबुल ॾिसो जेको आहे केबुल मुंहिंजो भञी आया आहिनि फ्रिजूं हे ॾिसो सॼो हे बर्फ़ ॾिसो बर्फ़ पियो आहे ॾिसो सॼो सामान खणी आया आहिनि इहा शइ छॾियो अथनि नंढो छोकिरो मुंहिंजो हितो खणी अगवा करे वियो आहे नजबुल्ला पठान आज 36 साल 2020 खां वठी वेठो आहे उहे असां पुराणे कबीले खां वठी सां वेठो आहे हे फ्रिजूं टोड़े जा सामान में भरे पियो बोतलूं में भरे पियो हे ॾिसो हे फ्रिजूं हे बर्फ़ वग़ैरह हे असां फ्रिजूं मिड़ी बचनि जी गुज़र सफ़र कयूं पिया